तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान ज़मान पाक वारे घर जी सर्च ऑपरेशन की इजाज़त ॾियण खां इनकार कंदे शर्त रखी छॾिया। पंजाब सरकार तरफ़ां नव वई वाक़िअनि में मुलविस जवाबदारनि जी लिस्ट ऐं सबूत इमरान खान हवाले। लाहौर के कमिश्नर की अॻवानी में टीम वारंट खणी ज़मान पाक पहुती ऐं सर्च ऑपरेशन लाइ इमरान खान सां मुलाक़ात कई, पर शर्तन सबब ॻाल्हियूं बिना नतीजे ख़त्म थी वयूं। हुकूमती टीम के निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी सां मुलाक़ात, पीटीआई चेयरमैन सां ॻाल्हियुनि बाबत आगाही। मोहसिन नक़वी ज़मान पाक ॿाहिरां क़ाइम पुलिस नाकाबंदी ख़त्म करण जो हुकुम ॾींदे चयो आहे त ज़मान पाक इंतज़ामिया हद दख़लियूं हटाए हू नाकाबंदी ख़त्म करे छॾींदा। आमिर मीर जो चवणु आहे त इमरान खान ज़मान पाक में सर्च ऑपरेशन की इजाज़त नाहे ॾिनी। चवे थो त रुगो 4 अहलकार अचनि। उन्हनि 2200 घुरिबल दहशतगर्दनि जी लिस्ट ऐं सबूत इमरान खान हवाले कया। उन्हनि चवणु हो त लिस्ट में ॼाणायल माण्हू ज़मान पाक में नाहिनि। जिना हाउस हमले केस समेत वधीक 3 केसनि में इमरान खान की अबूरी ज़मानत मंजूर। दहशतगर्दी टोड़ अदालत तरफां तहरीक इंसाफ चेयरमैन के जांच में शामिल थियण की हिदायत। बलूचिस्तान के इलाके ज़ोब में जमात इस्लामी के अमीर सिराजुल हक के काफ़िले भरिसां आपघाती धमाको, 5 ॼणा ज़ख़्मी, सिराजुल हक महफूज़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ धमाके जो नोटिस वरितो, जांच जो हुकुम। अॾेई वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां बि हमले की मज़म्मत। 9 मई का जो पूरे जो वाक़यात हुए हैं उस दिन सारे मुल्क में ये जितने भी हसास और तंसीबात हैं और हुकूमती और निजी अमलाक के हवाले से हर चीज़ पर जो हमला आवर हुए हैं और बिल्कुल मंसूबा बंदी के साथ हमला आवर हुए हैं, उसकी भरपूर मजम्मत की है हाउस ने। इन वाक़यात के जिम्मेदारों को बिल्कुल कैफरे किरदार तक पहुँचाया जाए और उनको करार वाक़ई सज़ा दी जाए। पीपी 9 मई के विगोड़न के मनसूबा बंदी जो नतीजो करार ॾेई छॾियो। वाक़े के ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जो मुतालबो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत हेठि सीईसी जो इजलास। जिना हाउस समेत क़ौमी ताक़तनि ते हमलनि की मज़म्मत। शहरी रहमान जो चवणु आहे त तहरीक इंसाफ समूरियूं रेड लाइन्स पार कयूं आहिनि। इमरान नियाज़ी हमेशा ॾपेट की सियासत कई आहे। 9 मई मुल्की तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। विगोड़ मनसूबाबंदी सां कया विया आहिनि। पीटीआई जे विगोड़नि जेको कयो दुश्मन भी नथो करे सघे। वाक़े जे ज़िम्मेवारनि खे सज़ा मिलणु घुरिजे। बेनज़ीर भुट्टो की शहादत खां पोइ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान खपे जो नारो हंयो। तहरीक इंसाफ के 72 MNS की इस्तीफ़ाउनि की मंजूरी वारो नोटिफिकेशन कालदम करार। लाहौर हाईकोर्ट तरफां फवाद चौधरी, हमाद अजहर, शामिम कुरैशी ऐं ॿियनि खे ॿीहर ॿुधी फ़ैसिलो करण की हिदायत। मैं इतने अरसे के बाद मैं दिल पे पत्थर रख के मैं आज पाकिस्तान तहरीक इंसाफ को छोड़ने का ऐलान कर रहा हूँ। मेरा दुआ है कि पाकिस्तान तरक्की करे। पाकिस्तान तरक्की करेगा तो पाकिस्तान की अवाम की खुशहाली के लिए मैं पाकिस्तान की अवाम के लिए दुआ गो हूँ और मैं उन सारे लीडरान का शुक्रगुजार हूँ जिन्होंने मुझे आज यहाँ तक पहुँचाया। तहरीक इंसाफ अगवाननि ख़िलाफ़ क्रैकडाउन वधीक तेज़। सिंध जो अॻूणो गवर्नर इमरान MNA जयप्रकाश, केपी जे अॻूणे सूबाई वज़ीर मोहम्मद इकबाल वज़ीर ऐं बलूचिस्तान के वज़ीर मुबीन खिलजी भी पीटीआई छॾण जो ऐलान करे छॾियो। संदन चवणु आहे त सियासत में तशद्दुद की कंहिं भी सूरत में हिमायत नथी करे सघिजे। तहरीक इंसाफ अगवाननि ख़िलाफ़ क्रैकडाउन वधीक तेज़। सिंध जो अॻूणो गवर्नर इमरान इस्माइल भी कराची में गिरफ़्तार, दरख्शार थाने ते मुंतकिल। मलीर जे इलाइक़े गडाफ में मुखालिफ धुर जे अॻवान हलीम आदिल शेख जो फार्म हाउस ठाहिण लाइ कार्रवाई शुरू। सोराब ॻोठ में पीटीआई अॻवान फिरदौस शमीम की इमारत के भी राथो पियो वञे।
वफ़ाक़ी काबीना 9 मई वाक़िअनि बाबति क़ौमी सलामती कमेटी जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म वफ़ाक़ी काबीना खे पाक ईरान सरहद जे दौरे बाबति एतमाद में वरितो। संदसि चवणु आहे त 900 किलोमीटर डिघी पाक ईरान सरहद ते सिक्योरिटी में वधीक बहितरी आणण ते इतफ़ाक़ कयो वियो। ईरान खां घटि लाॻत वारी बिजली घुराइण सां बलूचिस्तान जे ॾूरांहनि इलाइक़नि में तरक़ी ऐं ख़ुशहाली थींदी। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में घटिताई जा असर फौरी तौर आवाम ताईं पहुचाया वञनि। नाजाइज़ मुनाफ़ेख़ोरनि ख़िलाफ़ सख़्तीअ सां एक्शन वरितो वञे। रोड टू मक्का रिथा सां पाकिस्तानी हज पांधीअड़नि खे बहितरीन सहूलियतूं मिलंदियूं। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ 9 मई वाक़िअनि खे मुल्क ख़िलाफ़ जंग करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त पीटीआई जे विॻोड़ियुनि मनसूबाबंदी करे फ़ौजी थाकनि ते हमला कया आहिनि। हमले में मुलविस जवाबदारनि जो ट्रायल आइनी नमूने फ़ौजी अदालतुनि में थींदो। शहरनि में अमन अमान बहाल थी चुको आहे। हुकूमत हालतुनि ते ज़ाब्ते जी कोशिश करे रही आहे। कुझु ॾींहनि में हालतूं मामूल ते अची वेंदियूं। आम चूंडूं अक्टूबर महीने में पंहिंजे वक़्त ते थींदियूं। अगर मिलिट्री एक्ट के तहत कानून में ये गुंजाइश है और उसमें ये रास्ता मौजूद है कि आर्मी की इंस्टॉलेशंस पर हमले करने वाले जो मुलजिम हैं उनका ट्रायल आर्मी एक्ट के तहत हो सकता है, तो फिर ज़ाहिर कानून में अगर गुंजाइश है तो हो सकता है। लेकिन मैं फिर ये कहूँगा कि इसमें किसी बेगुनाह के साथ कोई ज़्यादती नहीं होनी चाहिए। जो लोग मौजूद हैं, जो जिम्मेदार हैं, जिनके खिलाफ शवाहिद हैं, उनके खिलाफ तो कार्रवाई ठीक है, अगर कानून में है तो हो। लेकिन जो तासुर कायम करने की कोशिश की जा रही है पीटीआई की जानिब से कि शायद वो पूरी की पूरी जमात उसमें चली जाए, मैं समझता हूँ कि मुनासिब नहीं होगा। सईद गनी चवणो त पेट्रोल जा अघ घटि थियण ते आवाम खे रिलीफ ऐं भाड़ा घटाइण लाइ ट्रांसपोर्ट खातो कमु करे रहियो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त 9 मई विॻोड़नि में मुलविस जवाबदारनि जी सुञाणप कई पई वञे। सिविल माण्हुनि जो फ़ौजी अदालतुनि में ट्रायल न थियणु घुरिजे। उमीद आहे त कंहिं सां नाइंसाफ़ी न थियणु घुरिजे। कराची में रहियल 11 यूनियन कमेटियुनि ते चूंड मेयर जी चूंड खां पोइ थियणु घुरिजे। मकानी इदारनि जे चूंडियल नुमाइंदनि जी कसम खणण वारी तारीख़ अॻिते वधाइण ख़िलाफ़ पीपी सरापा एहतजाज। कराची, मलीर, मीरपुखास, लाड़काणे, दादू समेत ॿियनि शहरनि में पीपी जा एहतजाजी मुज़ाहिरा। निसार अहमद खोड़े जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन खे सिंध जे अवाम ऐं मकानी नुमाइंदनि जो आवाज़ ॿुधणु घुरिजे। चूंडियल नुमाइंदनि खे ज़िम्मेवारियूं हवाले करण में देर कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। बहरहाल इहा वॾी बेहसी आहे जो हिन महिल ताईं हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे ऐं उन में साबित आहे त सिंध हुकूमत कातिलनि जी पाण ऐं जेका सिंध हुकूमत जी गैर संजीदगी जो मुज़ाहिरो आहे, ही मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वज़ीर आला सिंध साहब ऐलान कयो आहे त शहीद डॉक्टर अजमल सावंत जा कातिल गिरफ़्तार थींदा। जेकॾहिं शहीद डॉक्टर अजमल सावंत जा कातिल हिन महिल ताईं गिरफ़्तार नथा थियनि त जेको चीफ एडमिनिस्ट्रेटर आहे सिंध जो, वज़ीर आला सिंध प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ JWC जी ख़ैरपुर में रैली ऐं धरणो। अजमल सावंत जे भाउ तारिक सावंत जी बि शिरकत। अॻवाननि जो चवणु आहे त प्रोफेसर अजमल सावंत जा कातिल गिरफ़्तार न थियण ज़ुल्म जी इंतहा आहे। क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर कानून जे कटहरे में आंदो वञे। सूबाई वज़ीर इस्माइल राहू मैट्रिक जे इम्तिहाननि दौरान कापी जो सख़्ती सां नोटिस वरितो। शागिर्दनि जे इम्तिहानी मर्कज़ में औरतुनि जूं टीमूं मोकिलण जो हुकुम। हैदराबाद में मोबाइल फोन ते टिकटॉक ठाहींदड़ शागिर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई ऐं फैल करण जो फ़ैसिलो। कराची समेत सिंध में कॉपी कंट्रोल करण जी हिदायत। सिंध जे नाले वारे महक़क़ ऐं तारीख़दान गुल हसन कलमती जो गडाब जे मुला आरज़ी ॻोठ में टीजो। सूबाई वज़ीर सरदार शाह, MNA अब्दुल हकीम बलोच, ज़ैन शाह, रियाज़ चांडियो ऐं ॿियनि जी शिरकत। सरदार शाह जो चवणु आहे त गुल हसन कलमती पंहिंजे समूरी ॼमार इल्म, अदब ऐं तहक़ीक़ खे अर्पे छॾी। हू सिंध जा जाखोड़ी अनथक किरदार हो, खेसि सिंध कॾहिं बि विसारे नथी सघे। संदसि विछोड़ो सिंध जे इल्म, अदब, तहक़ीक़ ऐं तारीख़ जो वॾो नुक़सानु आहे। सखर में हथियार बंदनि हिक ॼणे खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो।
मदेजी में मछवाणी बिरादरी जी बिंदुरनि में झेड़ो हिकु क़त्ल। मछवाणी पाड़े में झेड़े दौरान परवेज़ मछवाणी चाकू लॻण सबबि दम धणी हवाले कयो। लाड़काने में बासरनि हथां कुहाड़ियूं हणी ज़ख़्मी कयल पोहरियत सूर रसण फोत। मक़तूल जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। टायरनि खे बाहि। पनियाखिल भरिसां पुराणी भितकिरण जे नतीजे में ॿ ॿाड़ा दॿिजी फोत। ॻोठ जुमो कटो में भितकिरण सबबि फैज़ान ऐं नवीद कटो दम धणी हवाले कयो। कंबर में ट्रेजरी ऑफिसर जी चार्ज संभालण ते शानदार आजियां। नोटनि जी बरसात। वीडियो सोशल मीडिया ते वायरल। नाणे खाते मामले जो नोटिस वठो। 7 ॾींहनि में वज़ाहत तलब। ऐं पाकिस्तान जे हाइब्रिड मॉडल निज़ाम जी मंज़ूरी में वधीक अॻभराई। अफगानिस्तान ऐं नेपाल बि पाकिस्तान में खेॾण ते राज़पो ज़ाहिर करे छॾियो।